त अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं नारियल जी विशेषता। चवंदा आहिनि कि जेको बि भगवान खे नारियल चाढ़ींदो आहे हुन जी सभु मनोकामना पूर्ण थींदियूं आहिनि। किथे किथे ईअं बि चयल आहे कि जेके 3 कारा डॉट्स हूंदा आहिनि नारियल ते उहो भगवान शिव आहिनि, जेको वाइट पार्ट आहे उहो मां पार्वती आहिनि, जेको हुन में पाणी आहे उहो गंगा आहे, ऐं जेको ॿाहिरों जो जेको सरफेस आहे, जेको ॿाहिरि जो हिस्सो आहे हुनखे चवंदा आहिनि कार्तिकेय। किथे किथे नारियल खे अभिमान जो बि प्रतीक मञियो वियो आहे। जेको ॿाहिरों हिस्सो आहे उहो सख़्तु आहे, पर जेको अंदरों हिस्सो आहे उहो नरम आहे। जेको असांजो ईगो हूंदो आहे उहो सख़्तु हूंदो आहे, पर जेको शरीर में असांखे भगवान मन ॾिनो आहे उहो नरम हूंदो आहे। इहा ई सोच रखणी आहे कि असांखे पंहिंजे ईगो खे मारणो आहे, पंहिंजे मन सां भगवान में सरेंडर करणो आहे, त भगवान जी असीम कृपा असां सभिनीनि खे प्राप्त थींदी।